फ़ैसिला कोन कया आहिनि, कंहिंखे था सपोर्ट कयूं, कंहिंखे सपोर्ट कोन था कयूं। बाक़ी जंहिं क़िस्म जी माज़ी में बदियाती इलेक्शनूं या जनरल इलेक्शनूं थींदियूं आयूं आहिनि, मां सम्झां थो हीअ इलेक्शन घोड़ी इलेक्शन थींदी। हीअ त जेके इलेक्शनूं थियनि पियूं ख़ासि तौर ते 18 खां 24 खां बदियाती हुजनि या जनरल इलेक्शनूं हुजनि, उहा जेकी सिलेक्शन आहे उहा उते रुॻो टपा हणी माण्हुनि खे खटायो थो वञे। हाणे माण्हुनि जो बशमूल मुंहिंजे पार्लियामेंट्री निज़ाम में जमहूरियत खां एतमाद ख़तमु थींदो थो वञे। जंहिं क़िस्म जूं इलेक्शनूं असां ॾिठियूं 13 खां इहो सिलसिलो शुरू थियो आहे। 18 वारी इलेक्शन जेका हुई मां सम्झो त इहा पाकिस्तान जी तारीख़ जी वर्स्ट इलेक्शन आहे, पर 24 वारी त उन खां माशाला हुई। सो हर दफ़ा इलेक्शनूं माशाला थियूं थियनि, अहिड़ी इलेक्शन कराइण जो मां सम्झां थो को फ़ाइदो कोन्हे, नुक़सानु आहे। हरू भरू हुकूमत जा पैसा बि ज़ाया था थियनि, सही नुमाइंदा बि कोन था अचनि। जंहिंखे अवाम वोट थी ॾिए उनखे ख़बर कोन हूंदी आहे त मां हरायो कीअं आहे, ऐं जंहिंखे वोट कोन थो मिले उनखे ख़बर कान थी पए मां खटियो कीअं आहे। त अहिड़ी इलेक्शन खां त मां सम्झां थो त पोइ जनरल ज़ियाउल हक़ वारी मजलिस शोरा बहितर आहे। पोइ त तव्हां मजलिस शोरा नॉमिनेट करे छॾियो। पाकिस्तान मां कई दफ़ा चयो आहे, वरी थो चवां, पाकिस्तान अहिड़े क़िस्म जी इलेक्शन जो मुतमल नथो थी सघे। पाकिस्तान 2 दफ़ा अहिड़े क़िस्म जूं इलेक्शनूं डाइजेस्ट कयूं आहिनि, पर टी अहिड़े क़िस्म जी इलेक्शन थी त पाकिस्तान जी अवाम शायदि उन ॻाल्हि खे डाइजेस्ट न करे सघे ऐं उन सां नुक़सानु थींदो। सो इलेक्शन उहा जेका फ्री एंड फेयर हुजे। माज़ी में जेके बि बदियाती इलेक्शनूं या जनरल इलेक्शनूं बि थियूं आहिनि, बिलख़ुसूस 18 ऐं 24 उहे फ्री एंड फेयर इलेक्शनूं कोन्हे। इलेक्शनूं करायो, फ्री एंड फेयर इलेक्शनूं हुजणु खपनि। पोइ जंहिंखे बि अवाम वोट ॾिए, केर बि हुजे, जेका बि पार्टी अक्सरियत में अचे या कोलेशन अक्सरियत में अचे, उन्हनि खे हक़ आहे उहा हुकूमतूं ठाहे, बलदियाती सतह ते बि, ज़िली सतह ते बि ऐं क़ौमी सतह ते बि, सूबाई सतह। असांजे ज़िले नौशहर फ़िरोज़ में बदअमनी जेका आहे उहो तमामु घणी वधी वई आहे, ख़ासि करे ज़िले नौशहर फ़िरोज़ में। उमेदूं तमामु में बवाम विझो वेठो आहे, सियासी हवाले सां या समाजी हवाले सां। इहो आहे हिकिड़ो फ़क़ीर साहिबु हिते वेठो आहे, उन चयो त तव्हांजे दौर में पुलिस हीउ जेको आहे इहे ॾाढो कोन हूंदो, तव्हांजे दौर में पुलिस ज्यादती कान कंदी, तव्हांजे दौर में कूड़ा केस कोन थींदा। मां जो जवाबु इहो हो त बाबा असांजे दौर में SP पैसा ॾेई कोन्हे पोस्टिंग कराईंदा ऐं 3 करोड़ रुपया महीना पोस्ट जेको आहे मंथली कोन ॾींदा। पोइ असां हुननि सां छिके ॻाल्हाईंदा हुआसीं। असां चवंदा मां जॾहिं सूबे में वज़ीर रहियुमि न, सूबाई हुकूमत में खुलियूं कचहरी में वेंदा हुअसि, न्यू जतोई में घटि में घटि हफ़्तो महीने में ॻोठु रहंदो हुअसि। शाम जो 5 खां आख़िरी माण्हू खे ख़ारिज करे निकिरंदा हुअसि। पुलिस ते बि शिकायत हूंदी हुई, पैसा वरिता आहिनि त असां डबल चवंदासीं भरे ॾे, छाजे करे असां हुन खां पैसा कोन वठंदा हुआसीं, उन ॿोली में असां हुन सां ॻाल्हाए सघंदा हुआसीं। जॾहिं हुकुमरान पैसा वठी पोस्टिंग कंदा, जॾहिं हुकुमरान मंथलियूं वठंदा, त उहे पुलिस वारा किथां पैसा कढंदा? अवाम मां कढंदा न, तव्हां मां कढंदा न, तव्हांजे हद मां कढंदा न, जेब मां त कोन भरे ॾींदा उन्हनि। इहा ॻाल्हि ॻाल्हायो त चवनि था सिस्टम आहे। बाबा असां त नंढे इलाइक़े खां सियासत 21 सालनि जी उमिरि में चेयरमैन थियुमि डिस्ट्रिक्ट काउंसिल जो, 32 साल जी उमिरि में वफ़ाक़ी वज़ीर थियुमि, 28 साल जी उमिरि में सूबे में के वज़ीर थियुमि। असांखे उहो सिस्टम ॾिठो कोन, जंहिं क़िस्म जो सिस्टम हाणे सिंध जी अवाम खे जकड़े वियो आहे। सिंध जी अवाम खे ही माफ़िया वांगुरु रखाई वियो आहे, सफ़ा बिल्कुलु जेको चवंदा आहिनि गोश्त वोश्त सभु खाई विया आहिनि। हाणे वञी अवाम जाम हजूं बचियूं आहिनि। मां पोइ इलेक्शन में इहो चयो त ही हाणे हज जे पिया आहिनि, त होॾां ॿाहिरां खां मशीन इम्पोर्ट कंदा, त माण्हुनि जो हाणे हज जो बि सुरमो ठाहे उनखे बि विकिणूं। इहा सूरत हाल आहे सिंध जी। तो इल्ज़ाम भी है जो तहसील से लेकर जिलों तक और सूबे तक मशीनरी हुकूमत की है, आप कितना मुतमईन है कि इलेक्शन सही हो, शफाफ हो?
मैं तो कह चुका भाई, मैंने यही कहा कि जिस किस्म के इलेक्शन हो रहे 18 से 24 के देखें, 18 के देखें जनरल, यहाँ 2 जो पिछले बल्दियाती इलेक्शन थे, ये तो खानापुरी थी ना, अभी भी खानापुरी होगी। और खानापुरी से अवाम के लोगों के मसाइल हल नहीं होने हैं। जब तक आप सही फ्री एंड फेयर इलेक्शन नहीं करवाएंगे, जब तक सही नुमाइंदे नहीं आएंगे, ये सूरत हाल तब्दील होने की नहीं है। खानापुरी कर लोगों को आपने सेलेक्ट करना है तो उससे बेहतर है इलेक्शन न करवाना। अदालतुनि जे इंसाफ़ में तव्हां हलो पिया, अदालतुनि जे प्रोसेस में आम तरह सां तव्हां कीअं था उन मां उहो इंसाफ़ जी उमेदु रखो पिया, या आम माण्हू जो तव्हां जिते हलो पिया हेतिरा केसिस थिया बकरी चोरनि जा, ऐं हिन महिल ताईं तव्हां उन प्रोसेस में हलो पिया कई साल मां सम्झा थिया आहिनि, कीअं था सम्झो अदालतुनि जे इंसाफ़ खे? असां इन जे करे पिया हलूं जो असां अञा पाकिस्तान ते यकीन था रखूं, असां जमहूरियत ते यकीन था रखूं। इन हालतुनि जे बावजूदि तंहिंजे करे अदालतुनि खे पिया फेस कयूं। ऐं मां शुरू खां पियो चवां त एॾो बुरो हाल कोन्हे। 70 मुंहिंजो जेको ज़ाती तजुर्बो आहे त 70% जज अञा बि सही आहे ऐं कोशिशि था कनि त माण्हुनि खे इंसाफ़ ॾियनि। 30% थी सघे थो कंप्रोमाइज़ हुजनि, जन दबाव में हुजनि, कंहिं लालच में हुजनि, कंहिंखे सेशन जज थियणो हुजे, कंहिंखे हाई कोर्ट जो जज थियणो हुजे, इहा सूरत हाल आहे। पर अञा बि 70% मुंहिंजे हिसाब में कोर्टनि में इंसाफ़ आहे, जेको मां पंहिंजो ज़ाती तजुर्बो पेश न कयो। चांडिया बिरादरी जो मामिलो थियो हुयो, उमेर अबाब जे केस खे तव्हां कीअं पिया ॾिसो ऐं उन जे इंसाफ़ खे तव्हां कीअं पिया ॾिसो? माफ़ कजो, मां सम्झो कोन। उमेर अबाब जेको चांडियुनि जो बहराम ख़ान चांडियुनि ते जेको 3 खूननि जो इल्ज़ाम हुयो, ऐं उमेर अबाब हिन महिल ताईं इंसाफ़ जे लाइ बि रोए पई, उन हवाले सां तव्हां छा था चओ? ॾिसो, कोर्टनि जी जजमेंट तबसरो त मां नथो करे सघां, और पोइ इहो चई सघां थो त हर कंहिंखे इंसाफ़ मिलणु खपे ऐं फ़ैसिला इंसाफ़ ते थियणु खपनि। जंहिं मुल्क में इंसाफ़ कोन्हे उते कुझु बि कोन थो थी सघे। सेकेंड वर्ल्ड वॉर में इंग्लैंड जी वॾी तबाही थी, उते जे प्राइम मिनिस्टर पुछो पंहिंजी काबीना खां ऐं माण्हुनि खां सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ त बाबा इंग्लैंड जो छा हाल आहे, त ॿुधायूंसि प्राइम मिनिस्टर खे त साईं तबाही थी वई आहे, हॉस्पिटलनि ते बम्बार्टमेंट थी आहे, स्कूलनि ते बम्बार्टमेंट थी आहे, कुझु ई कोन बचियो आहे। त प्राइम मिनिस्टर गाल्बन चर्चिल हो, उन चयो त बाबा जुडिशरी जो छा हाल आहे, चयोसि त साईं जुडिशरी ठीकु आहे ऐं सही कमु पई करे, इंसाफ़ ॾिए पई। त उन वक़्त जे इंग्लैंड जे प्राइम मिनिस्टर चयो त अगरि जुडिशरी ठीकु आहे त पोइ फिक्र जी ॻाल्हि कोन्हे, पोइ इंशाअल्लाह इंग्लैंड विल बाउंस बैक एंड वी विल कम बैक, वरी असां तरक़ी करे वेंदासीं। हर माशरे जी, हर मुल्क जी बुनियादु इंसाफ़। आख़िरी सुवाल आहे साईं, हीअ असांजे ख़ासि करे तव्हांजे तक में वेठा PS टेट्री आहे, इन PS टेट्री में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां, मां सम्झां 20 सालनि खां वठी इहो हथ वठी ॾियणु खंडु बणायो वियो आहे, त उन हवाले सां छा चवणु आहे? रोड रस्ता स्ट्रक्चर सॼो तबाह लॻो पियो आहे। तव्हांखे त ज़ाहिर आहे पंहिंजो हल्को नज़र ईंदो हूंदो जो हिते वेठा आहियो, पर पूरे सिंध जो इहो हाल आहे, पूरे सिंध जो इहो हाल, हर डिपार्टमेंट जो इहो हाल आहे, हर इदारे जो इहो हाल आहे, हर तक जो इहो हाल आहे, तबाही आहे। इन्हनि 17-18 साल दौर में मां सम्झां थो त सिंध 50 साल पई थी वई आहे, 50 साल। ऐं हाणे अगरि का सही क़िस्म जा माण्हू अचनि बि, इलेक्ट थी अचनि बि, तब्दीली चाहिनि बि ऐं बहितरी चाहिनि बि, त शायदि अञा उन्हनि खे बि 10 साल लॻी वञनि इन 50 साल जी तबाही खे ठीकु करण में। तबाही आहे, जिथे किथे तबाही आहे, बशमूल तव्हांजे हल्के जी हर जॻह ते तबाही। सर, पाकिस्तान जी तारीख़ में पेट्रोल ऐं डीज़ल जी अघनि में तमामु घणी वाधि थी आहे, जॾहिं त हेठि तबिके जो जेको अवाम आहे, ग़रीब तबिके जो, उहो तमामु घणो मजबूर थी वियो आहे। डीज़ल जो रेट 500 खां मथे जेको क्रॉस, उन वक़्तु हालतूं ॿियूं, हाणे हालतूं ॿियूं आहिनि। हाणे पूरी दुनिया हिकिड़े क़िस्म जे बहिरान में
हाणे जेका हीअ गल्फ वॉर आहे जेको ईरान ते हमिलो थियो आहे उन ते पूरो गल्फ रीजन सऊदी अरेबिया ताईं मुतासिर आहे ऐं ईरान मुतासिर आहे त ही दुनिया जो मैक्सिमम ऑयल हितां थो वञे जॾहिं पूरो इलाइक़ो पूरो ख़ितो जंग खां मुतासिर आहे त ज़ाहिर आलमी मंडी में जेका तेल जी क़ीमत आहे उहा वधी आहे न सिर्फ़ु असां लाइ वधी आहे पर पूरी दुनिया लाइ वधी आहे ऐं इन जंग जा इम्पैक्ट इहे आहिनि जो इन्फ्लेशन बि थींदी महांगाई बि थींदी जीअं तव्हां चओ त डीज़ल वधियो आहे त डीज़ल वधियो आहे त हर शइ मुतासिर थींदी आहे ट्रांसपोर्ट त हर शइ थियणी आहे कणिक बि ट्रांसपोर्ट थियणी आहे तव्हांजो कमंद बि ट्रांसपोर्ट थियणो आहे तव्हांजो सारी बि ट्रांसपोर्ट थियणी आहे त हर शइ जेका आहे उहा मुतासिर थियणी इन आलमी जंग जे करे हीअ आलमी जंग आहे आलमी बहिरान ऐं अगरि 5-6 महीना या जंग हली वई जेका हली सघे थी अञा बि बुरो हाल थींदो पूरी दुनिया जो न सिर्फ़ु पाकिस्तान जो पाकिस्तान इन में सुठो किरदारु अदा कयो आहे पाकिस्तान कोशिशि कई त इहा जंग बंदि थिए सालसी जो किरदारु अदा कई महिमान नवाज़ी कई अमेरिका जी बि ईरान जी बि हिते ॻाल्हियूं बि थियूं पर अनफॉर्चुनेटली उहे ॻाल्हियूं कामयाबु कोन थी सघियूं पर असां अञा उमेद था कयूं त पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो ऐं इहा जंग बंदि थिए इन जंग में तबाही आहे दुनिया जी तबाही आहे मुस्लमान मुल्कनि जी वधीक तबाही आहे छाजे के जो ॿई पासा मुस्लमान मुल्क पिया मुतासिर थियनि ईरान मुस्लमान मुल्क आहे गल्फ स्टेट्स मुस्लमान मुल्क आहिनि सऊदी अरेबिया मुस्लमान मुल्क आहे हीअ जंग जो वॾो जेको इम्पैक्ट आहे उहो वधीक गल्फ एरिया सऊदी अरेबिया ईरान असांजे रीजन ते आहे ऐं पूरी दुनिया ते आहे त दुआ कयो त अलाह करे इहा जंग जेका आहे उहा जल्दी बंदि थिए वाक़ई डीज़ल मां इस्लामाबाद खां 4 ॾींहं बाय रोड आयुसि त डीज़ल मूंखे बि मुतासिर कयो जो मूं वटि बि हराम जा पैसा कोन एक मिनट भई पूरा कजो हुननि वांगुरु मां सिस्टम जो हिसो कोन रहियो आहियां त जेकॾहिं मूंखे मुतासिर कयो मां सोचियो त इन खां बहितर आहे त मां का इलेक्ट्रिक गाॾी करे वठां हाणे पेट्रोल जी डीज़ल महांगे थिए सर इन सां पेट्रोल जा अघु त मिसाल हिकिड़ो वधिया ग़रीब त सही आहे मां ॿिया ॻाल्हि चई चुको आहियां त प्रोटोकॉल में अञा 20 ॻाल्हियूं पियूं हलनि 10 ॻाल्हियूं पियूं हलनि त पहिरां पाण खां शुरू कनि न पोइ माण्हू खे दर्श ॾिजे त बाबा तव्हां पेट्रोल ऐं डीज़ल घटि इस्तेमालु कयो उहो चवंदा आहिनि यू शुड प्रैक्टिस वॉट यू प्रीच अंग्रेज़ी में पहिरियों जेको तव्हां दर्श था ॾियो पहिरां पाण ते अमल कयो अने पोइ उहो दर्श ॾियो या बिल्कुलु 100% सही ॻाल्हि आहे उते बचत कनि उते त बचत असांखे नज़र ई कान थी अचे अञा फोटो वञे घटि कोन थो थिए वधंदो थो वञे न अब है नौकर सारे ब्यूरोक्रेसी बन गई है नौकर वो तो नौकरी करेंगे अपनी जो हुक्म मिलेगा वो उसकी तामीर करेंगे पंहिंजे असूलनि ते बीठा आहिनि जेको असांजो असूल आहे ग़लति हुजे सही हुजे माण्हू जेको बि चवनि असां जेका ॻाल्हि ग़लति था सम्झूं असां हुनजी मुखालफ़त पिया कयूं असां शुरू खां बि मुखालफ़त कयूं असांजो पीपल्स पार्टी सां को ज़ाती दुश्मनी मुंहिंजी कान्हे मां हिकिड़ो नज़रियाती माण्हू आहियां मां नज़रियाती हिसाब सां सियासत करी शुरू कई चेयरमैन रहियुमि डिस्ट्रिक्ट काउंसिल जो 21 सालनि जी उमिरि में वरी ज़ियाउल हक़ जे दौर में मां जेको आहे MRD मूवमेंट में मां इस्तीफ़ा ॾिनो मुंहिंजे नज़रियो कोन मिलियो ज़ियाउल हक़ सां ज़ियाउल हक़ मूंखे 3 दफ़ा वज़ारतियूं ऑफर कयूं ज़ियाउल हक़ बाबा खे 3 दफ़ा प्राइम मिनिस्ट्री ऑफर कई त असां नज़रिये जे करे उन सिस्टम जो असां हिसो कोन बनियासीं हाणे बि असां सम्झूं था त असांजो नज़रियो ऐं पीपल्स पार्टी जो नज़रिये में फ़र्क़ु आहे उहा पीपल्स पार्टी कान्हे का जेका ज़ोरकारी भुट्टे ठाही उहा पीपल्स पार्टी कान्हे जेका अधु पीपल्स पार्टी बेनज़ीर साहिबा ताईं भई भुट्टे साहिब वारी कान्हे पर अधु नज़रियो हो वरी हीअ त अलाए कहिड़ी माफ़िया क़ाबिज़ थी वई आहे पैसे जे ज़ोर ते